हिप्नोसिस घाटे आराम जी हालत हूंदी आहे ऐं हिन टेक्निक खे आम तौर ते इलाज जे मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। पर हिकु अहिड़ो बि वाक़ियो पेश आयो जिते सॼी सिनेमा खे हिप्नोटाइज़ कयो वियो। इहो वाक़ियो स्वीडन जो हो जिते डायरेक्टर जोनास जो चवणु हो त असां ही हिप्नोटिक सिनेमा पंहिंजे इन ख़्याल खे चैलेंज करण ऐं तजुर्बो करण लाइ ठाही आहे त फिल्म खे कीअं ॾिठो वञे ऐं अलॻि अंदाज़ में फिल्म ॾिसण जा कहिड़ा असर पवनि था। हिन तजुर्बे दौरान सिनेमा स्क्रीन ते दायरा ॾेखारिया विया। उते ई मौजूदु हिकु माहिर शख़्स फिल्म ॾिसण वारनि खे हिप्नोटाइज़ करे रहियो हो, जंहिंजो मक़सद फिल्म में ॾेखारियल हर नंढे खां नंढी शइ खे महसूस कराइण हो। तजुर्बे दौरान सिनेमा में मौजूद जूना नाले फिल्म बीन सिनेमा मां ॿाहिरि अचण खां पोइ ॿुधायो त अव्हां गोड़ ऐं सोचुनि खां परे हलिया वञो था ऐं आवाज़ सां अव्हां फिल्म में विञाइजी वञो था। हुन पंहिंजे तजुर्बे बाबति वधीक ॿुधायो त जीअं त चयो वियो त हिन खे छुहो, महसूस करियो, हिन जी बूई खे महसूस करियो, अहिड़े अंदाज़ में ध्यानु वधीक पइजी रहियो हो। अहिड़ी रीति लुइस नाले हिकु ॿिए फिल्म बी न चयो त मां इहो सभु करण जी कोशिश कई जेका हिननि ॿुधाई। माहौल मुकमल हूंदा ई ऐं लाइट स्क्रीन सबबि ध्यानु ॾियारणु सवलो हो। ख़्याल रहे त हिप्नोसिस खे घणा माण्हू जादू सम्झंदा आहिनि, पर इहा हिकु टेक्निक आहे जेका माहिर ॼाणींदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk